दोस्तों रिव्यू कंदासीं सोप सीरियल वीरन जी वस्ती ड्रामे जी अचण वारी एपिसोड जी नई अपडेट नई कहानी तव्हांखे ॿुधाईंदासीं त अचण वारे एपिसोड में आख़िर छा थींदो छा न थींदो। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे तो दासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़ तव्हांजो घणो टाइम वेस्ट न कंदासीं। दोस्तों पोइ केसिताईं मां ॿुधायो त बाबा इहो शामिर ऐं शिरोज़ जेका किसा हली रहिया आहिनि इहे गड़बड़ वारा किसा आहिनि ऐं तव्हां ॾिसो हाणे तमामु जल्द जेको आहे शिरोज़ पंहिंजो रंग असुलु ॾेखारींदो ऐं शामिर या रुख़सार इन ॿिन्ही मां कंहिं न कंहिंखे नुक़सानु पहुचाइण जी पूरी कोशिशि कंदो, छो त इहे टई हिक ॿिए जा दुश्मन आहिनि। रुख़सार न शामिर खे पसंदि करे थी न शिरोज़ खे, ऐं शामिर जेको आहे शिरोज़ खे पसंदि नथो करे, मतिलबु उहो उन खे दुश्मन सम्झे थो ऐं शिरोज़ जेको आहे उहो रुख़सार खां पंहिंजी पीउ जो पलांद वठणु चाहे थो शामिर खां बि, यानी हिक ॿिए जा टई दुश्मन आहिनि ऐं विच में बलाज ख़ान चोथों ऐं होॾां अची चुको आहे ऐं उहो नुक़सानु पुॼाए थो पियो रहीम खे। अहिड़े हिसाब सां हीउ ड्रामो वठ पाजा थी वियो आहे। वठ पाजा जो मतिलबु इहो आहे त हुनखे मतिलबु मारण जी कोशिशि में आहिनि ऐं हाणे ड्रामो मज़ो बि कंदो ऐं ज़बरदस्त बि थी वेंदो। ऐं अगरि वीडियो अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे असांजो दासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा, पेज खे बि फॉलो कंदा शेयर कंदा।